मलीर स्टील मिल यूनियन के तरफा मुख्य गेट से धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। धरणे में समें मुलाज़िम स्टील मिल मुलाज़मन ऐं स्टील मिल की बहाली, रिटायर्ड मुलाज़मन के वाजिबात की अदायगी, मौजूदा मुलाज़मन के नौकरियुनि मां निकाली ॾियण ऐं गैस के बिलनि खिलाफ़ GM स्टील टाउन के ऑफिस अॻियां एहतजाज कंदे भॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। एहतजाज की अगवानी अकबर नारेजो, अमजद ज़रदारी, एजाज अबड़ो, शौकत अली कोराई, अकबर मेमन करे रहिया हुआ। उन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्टील मिल हथरादू तबाह करे हज़ारे मुलाज़मन जो रोज़गार तबाह कयो वियो आहे। जिन मुलाज़मन खे हथरादू रिटायर्ड कयो वियो आहे उन्हनि खे बकाया जात नथा ॾिना वञनि। उहे हिक वेले लाइ परेशान आहिनि। उन्हनि चयो त अञा ताईं मुलाज़मन के ज़ोरी रिटायरमेंट वठण लाइ दबाव विधो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त स्टील मिल खे फौरी तौर ते बहाल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची